अस्सलाम वालेकुम। संगत कीअं ख़ुशि हो? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जॾहिं तव्हां पंहिंजे दोस्त ऐं मिट माइट ओड़े पाड़े जे तबिके को तव्हां हेठि हो लेवल जे हिसाब सां, पैसे ॾोकड़ जे हिसाब सां, त तव्हांखे को ख़तरो ऐं तव्हांजे माना फैमिली मेंबरनि खे कंहिं में बि को माना अहिड़ो को ख़तरो न थींदो। जॾहिं तव्हां तरक़ी करे बुलंदी में चढ़ण जी कोशिशि कंदव त के चंद तुंहिंजा मिट माइट, के चंद तुंहिंजा दोस्त, उहे के साज़िशूं कंदा तव्हांखे किरण जे लाइ। ऐं जेको आहे सो असली जेको आहे दोस्त, असली मिट माइट, उहो तव्हांजी कामयाबी में ख़ुशि थींदो ऐं दोस्त बि तव्हांजी कामयाबी में ख़ुशि थींदो। ऐं उहे मुनाफ़िक़ मिट माइट ऐं उहो मुनाफ़िक़ तव्हांजो दोस्त जेको तव्हां सां तव्हां जहिड़ो ऐं तव्हांजे दुश्मन सां दुश्मन जहिड़ो, उन मां वधि में वधि जेको आहे सो चवंदा न आहिनि त अवल नांग खे मारिजे या अवल जेको आहे सो दुश्मन खे मारिजे। इहे तव्हां पहाका कई ॿुधा हूंदा। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि माण्हुनि सां तव्हां दिलि जो राज़ अहिड़ो को बि शेयर न कयो जेको तव्हांखे अॻिते हली नुक़सानु थिए। छाजे करे जो जेको बि ख़ानदानी दोस्त हूंदो, ख़ानदानी मिट माइट हूंदो, भली तव्हां सां नाराज़ थी वञे, काड़जी वञे, पर उहो कॾहिं बि तव्हांजे पेर कढण जी कोशिशि न कंदो, कॾहिं बि तव्हां सां गद्दारी ऐं धोखो न कंदो। नस्ली माण्हू हूंदो, गैरती हूंदो, इज़त वारो हूंदो, त उहो माना इज़त सां माना पेश ईंदो ऐं भली काड़जी वञे, को बि माना मुनाफ़िक़ न कंदो। मुनाफ़िक़ माण्हू काड़जी वियो त उहो तव्हांजे लाइ माना हिकिड़ो कुझु बि करे सघे थो। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त पंहिंजो थोरो कंहिंसां बि वेहो त अहिड़ा का ॻाल्हि ॿोल दिलि जा राज़ न कयो जेको अॻिते हली तव्हां पछतायो। ऐं अॼुकल्ह माण्हुनि खे सुञाणप में का परख जेको आहे सो सम्झो ॻाल्हि खे, त मां हाणे तव्हांखे कहिड़ी वाज़ह कयां। बहरहाल अलाह ख़ुशि कंदो। तव्हांजो वीडियो जेको आहे सो हे मुंहिंजो शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ो सलाम हुजे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो सदाईं।